कुछ वक़्त अॻु हरीम शाह जूं एतिराज़ जोगियूं वीडियोज़ लीक थियूं हुयूं ऐं हरीम शाह चवे थी त खेसि मुड़ुस कुझु न चयो हो, छो त संदसि मुड़ुस खे ख़बर आहे त मां बेलगाम घोड़ो आहियां। हरीम शाह वीडियोज़ लीक करण जो इल्ज़ाम संदल खटक ते लॻायो आहे ऐं संदल खटक ऐं हरीम शाह जो तकरार बि हली रहियो आहे। मशहूर टिकटॉकर हरीम शाह चयो आहे त संदसि मुड़ुस वीडियोज़ लीक थियण ते खेसि कुझु न चयो हो। खेसि कोई कुझु चई बि नथो सघे, छो त सभिनी खे ख़बर आहे त मां हिकु बेलगाम घोड़ो आहियां। हरीम शाह हिकु इंटरव्यू में चयो त हू क़ुरान पाक जी हाफ़िज़याणी आहे, पर शरारती नाहे, रुगो मासूम ऐं सादड़ी आहे। शुरू खां ई हरीम शाह तकरारनि जो शिकार रही आहे। हू दावा कंदी आहे त पाकिस्तान में टिकटॉक खे हुन ई मक़बूल कयो आहे। हरीम शाह जो चवणु हो त शादीअ खां अॻु हुन को बॉयफ्रेंड न ठाहियो हो, पर सभिनी सां फ्लर्ट कयईं। शादी खां अॻु हुन माण्हुनि खे धोखा ॾेई अरबें रुपया कमाया आहिनि। हरीम शाह जूं अहिड़ियूं तस्वीरूं बि साम्हूं आयूं हुयूं जिन में खेसि वॾी दौलत ॾिसी सघिजे थी, पर पोइ हुन चयो त इहे संदसि पैसा न हुआ। टिकटॉकर पंहिंजे मुड़ुस बिलाल सां लाॻापनि बाबति चयो त मुड़ुस जी इहा ॻाल्हि भली आहे जो पंहिंजे कम सां कमु रखंदो आहे। वीडियोज़ लीक थियूं त मुड़ुस कुझु बि न चयो। हरीम शाह पंहिंजे मुड़ुस सां वीडियोज़ बि जारी कंदी रहंदी आहे ऐं हू बि सादड़ो माण्हू लॻे थो, हर हंधि ख़ामोश रहंदो आहे। हरीम शाह वधीक चयो त शेख रशीद मूंखे चवंदो हो त मां तोसां शादी कंदुसि ऐं मुल्क जा वॾा वॾा माण्हू अहिड़ा मैसेज कंदा आहिनि जो ॾेखारे नथी सघां। जेकॾहिं उन्हनि जा पैगाम माण्हुनि खे ॾेखारियां त उहे मुंहुं लिकाईंदा वठंदा। हरीम शाह खे इहा ख़्वाहिश आहे त हू 12 ॿार पैदा करे। चवे थी त पहिरियों ॿार सरोगेसी ज़रिए कंदी।